अस्सलाम वालेकुम नाज़रीन अभी दिस रहा है सिंधी नाज टीवी। मेहरबानी करे तमाम चैनल सब्सक्राइब ना है थियल तो चैनल के जरूर सब्सक्राइब कंदा। जे तो पाण ॾिसी सघो त रूबी अली जी डांस वारी वीडियो तमाम घणी वायरल थी रही है ऐं तव्हां पाण स्क्रीन ते ॾिसी सघो था रूबी अली है जेकी डांस करे रही है। जी नाज़रीन रूबी अली जा पहिरीं बि इलाही काफ़ी डांस वारा वीडियो वायरल थिया आहिनि ऐं ही वरी बि डांस वारो वीडियो वायरल थी रहियो आहे ऐं ही सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थी रहियो आहे। ही तव्हां पाण स्क्रीन ते फोटो ॾिसी सघो था। ही रूबी अली आहे जेका डांस करे रही आहे। तो ही हुई अज जी शॉर्ट वीडियो ऐं अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजी चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा करियो। थैंक यू।